दोस्तों आवां यहाँ रज़ाक लिगारी मुझो ही चैनल सिंधी ज़बान में है ऐं साॻिए नाले सां मुझो ॿियो चैनल जेको उर्दू ज़बान में ठहियल आहे। हिन चैनल जो मक़सदु फ़क़ति तव्हां सिंधी भाइरनि सां कचहरी करणु आहे। कोशिशि कंदुसि त क़ौमी इलाक़ाई मसइलनि ते ॻाल्हायो वञे ऐं अॻिते हली इहा बि सलाह आहे त कुझु दोस्तनि खे घुराए कुझु मौज़ुअनि ते गॾिजी डिस्कशन कबी या डिस्कशन रखबी। तव्हां दोस्तनि जो साथ रहियो त मेलो इंशाल्लाह मतल रहंदो। आउं को प्रोफेशनल यूट्यूबर या को दानाह माण्हू कतई कोन आहियां। ग़लतियूं कोताहियूं थियनि थियूं ऐं यकीननि थींदियूं ऐं ग़लतियूं थियण ते हिकु दोस्त सम्झी मूंखे दरगुज़र कंदा। मुंहिंजे हिन वीडियो जो मक़सदु या कंहिं बि वीडियो जो मक़सदु कंहिंजी बि दिलि आज़ारी करणु कतई कोन्हे। ख़ासि करे मुंहिंजे हिन वीडियो में अगरि तव्हांजी दिलि आज़ारी महसूसु थिए तव्हांखे त यकीन कजो तव्हां उन्हनि मां आहियो जेके अञा पंहिंजी सिमत पंहिंजी डायरेक्शन जो सही तयन न करे सघिया आहिनि। शयुनि खे पंहिंजे खाते में रखण जो गुर ऐं इहो गुर अव्हांखे सिखणु खपे। तव्हां यकीन करियो कॾहिं मायूस कोन थींदो। शयुनि खे खाते में कीअं रखिबो आहे उन तां हिकिड़ी मूंखे ॻाल्हि यादि अचे पई हथो हथ ऐं सम्झां थो अब तव्हां सां शेयर कंदो हलां ऐं पोइ पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हायूं था। हिकिड़ो दुकानदार हो, हुन वटि हिकु माण्हू आयो। निमाणो थी चयईं आउं हिकिड़ी घटी छॾे ॿी घटी में रहां थो ऐं हिते नओं आयो आहियां तंहिं करे अहिड़ी कंहिंसां वाक़फ़ियत बि कान्हे का। तव्हां सुठा था लॻो ऐं दुकानदार आहियो। मूंखे कुझु मजबूरी आहे, मूं वटि ही सोन पियल आहे, हिनखे विकिणणु नथो चाहियां, सो ही तव्हां अमानती रखो ऐं मूंखे 5000 रुपया ॾियो। 2-3 ॾींहंनि में या वधि में वधि 2 हफ़्तनि में आउं तव्हांखे पैसा ॾेई पंहिंजो सोन खणी ईंदुसि। दुकानदार सोन ॾिसी चयो अदा ही सोन तूं पाण वटि रख, आउं अहिड़ो कम ई कोन थो कयां। बहरहाल हुन हमरा खे का वॾी मजबूरी हुई, इलाज कई मिनतूं कई ऐं पंहिंजी मजबूरियुनि खे ॿुधाई। हुनखे निमाणो ॾिसी दुकानदार उहो सोन रखी 5000 ॾेई छॾिया। दुकानदार उहो सोन खणी पंहिंजे दुकान में जेका अलमारी पियल हुई जंहिंमें हू पंहिंजूं क़ीमती शयूं रखंदो हो, सोन खे उते काबू करे रखी ऐं तालो हणी छॾी। 2 ॾींहं 3 ॾींहं पियो उन सोन जी जांच कंदो हो। जॾहिं 2 हफ़्ता गुज़री विया पर हू हमरा कोन मोटियो। बहरहाल महीने ते इंतज़ार कयूं, महीने ताईं बि कोन मोटियो। दुकानदार हुनजे ॾिनल ॾस पते ते वञी हुनजे घर जी ॻोल्हा कई ऐं हुन जा हमरा जा पार पता माण्हुनि खे ॿुधाई पर कंहिं बि ॾस कोन ॾिनसि। दुकानदार सोचियो हल हुनखे कहिड़ी मजबूरी थई, अलाए केॾांहुं वियो, मूंखे बि पैसनि जी ज़रूरत आहे। हमरा जो सोन पियल हो उहो खणी वञी हिकिड़े सोनारे वटि वियो, चई हाणे त हिनखे विकिणी अचां ऐं 5000 रुपया रखां थो ऐं बाक़ी जेके बचा हुनजी अमानत करे रखी छॾींदुसि, घणी ईंदो ॾेई छॾींदुसि। हाणे मूंखे मजबूरी आई, हमरा बि कोन मोटियो। हू सोन खणी सोनारे वटि पुॻो। सोनारे सोन चेक करे चयसि अदा ही सोन त नकली आहे, ही त कंहिं कम जो कोन्हे, हिन जो त तोखे को 100 रुपया बि केरु कोन ॾींदो। दुकानदार सम्झी वियो त हमरा को ठग हो। हू सोन उतां हुन खयो ऐं अची दुकान ते साम्हूं पियल सामान सां गॾु रखी छॾी। कंहिं ग्राहक अची पुछियुसि त हीअ कहिड़ी शइ रखी अथई। दुकानदार चयो अदा पहिरीं सोन हो, तॾहिं ही अलमारी में रखी हिनखे तालो हणी हिनखे काबू करे छॾींदो हुअसि। हाणे ख़बर पई अथमि त हीअ सोन कोन्हे, कूड़ आहे, सो हाणे हिन जो खातो मटाए छॾियो अथमि। अलमारी वारे खाते मां कढी हिन साम्हूं वारे खाते में रखी छॾियो अथमि। सो असांखे बि फ़क़ति खाते मटाइण जी ज़रूरत आहे। ईअं करण सां इंसान सुकून महसूस थो करे। शयुनि खे पंहिंजे पंहिंजे खाते में रखण जो गुर असल में इहो ई वॾो गुर आहे। अगरि अॼु बहैसियत हिकु मुस्लमान ऐं जॾहिं असांजे मुस्लमान भाइरनि ते जेके सॼी दुनिया में रहनि था उन्हनि ते तज्ज़ियो करणु चाहियां त लिंग काडार जो वञे। असांजा रहबर केरु हुआ, असांजी तालीम कहिड़ी हुई,
असांखे कहिड़ा हुकुम हुआ, छाजो हुकुम हो। अॼु असीं किथे बीठा आहियूं। यकीन करियो, अगरि आउं थोरो तलख़ ॻाल्हायां त का ताईं कुहाड़ा त उभा करे छॾींदा, पर मजाल आहे जो उनखे पॉज़िटिव या उनखे सही तरीक़े सां गौर करे सम्झण जी कोशिश कनि। मुंहिंजे ख़्याल में दवा जेका आहे सा कड़ी असर करे थी, पर असीं हाणे उन स्टेज ते अहिड़ी हालत में आहियूं जो इहे सम्झो त असां ICU में दाख़िल आहियूं ऐं कंहिं वॾे ऑपरेशन जी असांखे ज़रूरत आहे। अॼु जे मुस्लमाननि खे जदीद दुनिया जे ज़मीनी हक़ीक़तूं सम्झाइण ॼण रिढनि जे अॻियां रबाब वॼाइण वांगुरु आहे। ख़ासि करे असां सिंधी ॿाहिरनि खे इन्हनि जो फ़िक्री गियर हमेशह पोइते वञी फासियो वञे, ॼण त इन्हनि सोचण ऐं सम्झण जो को बाइकाट कयो आहे। ऐं इहो फ़तवाउनि जे डप खां कोन्हे, इहो हिकु इरादतन हिकु मुआइदे तहत कयो अथनि। इहो ई सबबु आहे जो हूअ सॼी दुनिया में रुसवा थी रहिया आहिनि ऐं हर रुसवाई खां पोइ हिकु नई ग़ैबी मदद जी उमेद रखनि था। नस्लूं गुज़री वियूं क़यामत जे इंतज़ार में, न को मेहदी आयो, न को हक़ मिलियो, पर मजाल आहे जो को तिर जेतिरो बि बदिलाव आयो हुजे। नस्लूं इंसाफ़ जी ॻोल्हा में कब्र में वञी आरामी थियूं, पर इन्हनि जे कन ते जूं बि न सुरी। जदीद दुनिया जे निज़ाम मईशियत, सिफ़ारतकारी ऐं टेक्नोलॉजी ते संदुनि गिरफ़्त अहिड़ी जहिड़ी ॿिलीअ खे फ़ल्कियात जो इल्मु। जंहिं बि बहस में पेर रखंदा आहिनि, दलील जी जॻह ते उहे फ़तवो कढी खणी ईंदा। मज़हब खे हथियार तौरु इस्तेमालु करण जो हुनर त सिखियो अथनि, पर मज़हब जी तारीख़, सबबनि ऐं तालीमात खां ईअं अणवाक़िफ़ियत अथनि ॼण कंहिं तोते खे फ़लसफ़ो पढ़ाइण जी कोशिश कई वञे। नओं आबादियाती जेको निज़ाम आयो, उन हिन खां घणो कुझु खसे वरितो, पर सभ खां गहरो वार इन्हनि जे मुताले जे शौक़ ते कयो, जेको शौक़ विचे दौर खां पोइ अॻे हयाती जे आख़िरी घड़ियुनि में हो। अॼु बि हिकु अधु पढ़ियल ॼटाणू ज़हन जॾहिं आलमी हालातुनि ते तबसरो करे थो त पंहिंजे मासूमियत खां वधीक हू पंहिंजी अणॼाणाईअ जो इश्तिहार बणिजी थो वञे। इन्हनि लाइ दुनिया रुॻो ॿिनि रंगनि में विरहायल आहे, हिकु इस्लामी ऐं ॿी गैर इस्लामी। बसि न का सम्झ, न को तज्ज़ियो, न को फ़िक्र। फ़र्ज़ करियो ख़ुदा इन ॻाल्हि ते बि क़ादिर हो त हू बीमारी खे ख़ल्क़े ई न हा, त छा पोइ सिहत जो को मयार या का अहमियत बाक़ी रहे थी? ख़ुदा इन ॻाल्हि ते बि क़ादिर हो त हू चोरी, फुर, लुट, ठॻीअ जो तसवुर या सोच ई न ख़ल्क़े हा, काइनात में शइ न हुजे हा, त छा पोइ कंहिं शइ जी मालिकी या उन जो का कानूनी चारा जोई जी का हैसियत बाक़ी रहे थी? अहिड़ा हज़ारे मिसाल ॾेई सम्झनि था। दुनिया में जेका बि नेगेटिविटी आहे, जेके बि नेगेटिव शयूं आहिनि, इहे ई त कमाल आहिनि, इहो ई त इम्तिहान आहिनि। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त इन दुंधलकी पररंगी ऐनक सां हू दुनिया खे था फ़तह करणु चाहिनि। ऐं उहा कहिड़ी दुनिया? उहा दुनिया जेका क्वांटम कंप्यूटर ईजाद करे ख़ला में तजुर्बेगाहूं क़ाइमु करे चुकी आहे ऐं मसनूई ज़हानत सां ॻाल्हाइण खे मुमकिन बणाए सघी आहे। इहा सारा हमरा अॼु बि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ कोन्हे त बैतुल ख़ला में इस्तंजा करण जा हुकुम कहिड़ा हुजणु घुरिजनि। अंग्रेज़ी जी हिकु चवणी आहे त when you have a hammer everything looks like a nail, यानी जॾहिं तव्हां वटि फ़क़ति हथोड़ो ई हुजे त हर शइ तव्हांखे कोको लॻंदी। ऐं इन्हनि जे हथ में सदियुनि खां सिर्फ़ु हिकिड़ो ई हथोड़ो आहे ऐं उहो हथोड़ो आहे मज़हब जो। तंहिं करे जंहिंखे बि ॾिसनि था काफ़र सम्झी उनखे कुटण लॻनि था। काफ़रनि खे बददुआऊं कंदे पिटींदे ज़माना गुज़री विया। उबतो काफ़र वञी चंड ते पुॻा ऐं असांखे रुसवाई खां सवाइ कुझु बि असांजे हिसे में कोन आयो। असांजा पीर त हवा में उॾाणा
अलाए उॾाइणा अलाए न, पर काफ़रनि हवाई जहाज़ उॾारे छॾिया ऐं असीं बि उन्हनि काफ़रनि जे हवाई जहाज़नि ते चढ़ी वञो हज ऐं उमरा बि करे वठूं। असांजे दुकाननि ते लॻल बोर्ड त हिते फिलाणी शइ असली मिले थी, इहो ख़ुदि इहो लिखणु इहो इन बोर्ड जी गवाही ॾिए थो त असांजा ॿिया सभु ॿाहिरि इहा साॻी शइ नकली पिया खपाइनि। अलमियो अञा इहो बि आहे त इन असली वारे बोर्ड ते ॿियो असांजो भाउ इहो तबसरो करे थो त पक सां इन वटि इहे शयूं नकली आहिनि ऐं इहे नकली शयूं असली लिखी उन आड़ में धोखे सां इहो शयूं खपाइण थो चाहे। पाकिस्तान में 95-98% मुस्लमान रहनि था। मुस्लमाननि जी अक्सरियत वारो मुल्क आहे, क़ौम बि मुस्लमान आहे ऐं हुक्मरान बि मुस्लमान आहिनि, त पोइ ही ठगियूं, धोखा, फराद पाण मिल्कियतनि ते कब्ज़ा केरु पियो करे? वाबदा जो हिकु मीटर रीडर ॻोठनि में रुॻो दुरुस्त रीडिंग लिखण जी बि रिश्वत वठे थो। हिकिड़े हमरा मूंखे ॿुधायो त आउं हर महीने मीटर रीडर खे 500 रुपया ॾींदोसि। मथां रमज़ान थी वियो, रोज़नि में रीडिंग चेक करणु आयो त मूं 500 कढी ॾिना। चई यार रमज़ान जो महीनो आहे ऐं मुंहिंजो रोज़ो आहे। आउं ॾाढो शर्मसार थियुसि। ऐं अञा उहे पैसा हथ में झलियो बीठो हुउसि त चयाईं ईद ते खणी वेंदुसि, रखी छॾ। सोचियुमि त आख़िर असीं धोखो कंहिंखे पिया ॾियूं? जे ख़ुदा खे पिया ॾियूं त पोइ हू सभु कुझु ॼाणण ते क़ादिर कीअं आहे? ऐं जे धोखो ख़ुदि खे पिया ॾियूं त असीं एतिरा दुश्मन पंहिंजे पाण जा आहियूं त ॿिया असां मां कहिड़ी उमेद रखंदा, उहो कहिड़ी भलाई जी उमेद असां मां रखंदा? हिकु अंग्रेज़ी चवणी आहे त when a clown moves into palace he doesn't become a king, palace become a circus। जॾहिं हिकु मशकरो महल में दाख़िल थिए थो त उहो मशकरो बादशाह नथो थी वञे, पर महल सर्कस थो वञे। असां बि इस्लाम सां कुझु अहिड़ो ई रवैयो रखियो आहे। वॾी माज़रत सां शायदि ॻाल्हियूं कुझु तलख़ थियूं हुजनि, पर छा कजे, सदियुनि ते मुहीत इहो ई सच आहे।